नाज़रीन, लाड़काणो मामा खे ख़बर ॾियूं सैप्को जे प्राइवेट मुलाज़िम मुबैना तौर रिश्वत न मिलण तां 11,000 वोल्टेज वारी तार कटे छॾी आहे। वीडियो जेका वायरल थी आहे उन वीडियो में ॾिसी सघिजे थो त सैप्को जो प्राइवेट मुलाज़िम 11,000 वोल्टेज जी तार कटे पियो। लाड़काणो मामा खे ॿुधाइनि पिया सैप्को जे प्राइवेट मुलाज़िम मुबैना तौर रिश्वत न मिलण तां 11,000 वोल्टेज वारी तार कटे छॾी आहे। बिजली जी 11,000 वोल्टेज वारी तार कटजण सबबि केतिरनि इलाइक़नि जी बिजली बंदि थी वई आहे। इन हवाले सां हिकु वीडियो बि वायरल थी आहे। शहरियुनि पारां इल्ज़ाम लॻायो पियो वञे त सैप्को जो प्राइवेट मुलाज़िम रिश्वत घुरनि था, न ॾियण जी सूरत में तारूं कट। नाज़रीन, लाड़काणो मामा खे ख़बर ॾियूं सैप्को जे प्राइवेट मुलाज़िम मुबैना तौर रिश्वत न मिलण तां 11,000 वोल्टेज वारी तार कटे छॾी आहे। वीडियो जेका वायरल थी आहे उन वीडियो में ॾिसी सघिजे थो त सैप्को जो प्राइवेट मुलाज़िम 11,000 वोल्टेज जी तार कटे पियो। लाड़काणो मामा खे ॿुधाइनि पिया सैप्को जे प्राइवेट मुलाज़िम मुबैना तौर रिश्वत न मिलण तां 11,000 वोल्टेज वारी तार कटे छॾी आहे। बिजली जी 11,000 वोल्टेज वारी तार कटजण सबबि केतिरनि इलाइक़नि जी बिजली बंदि थी वई आहे। इन हवाले सां हिकु वीडियो बि वायरल थी आहे। शहरियुनि पारां इल्ज़ाम लॻायो पियो वञे त सैप्को जो प्राइवेट मुलाज़िम रिश्वत घुरनि था, न ॾियण जी सूरत में तारूं कटनि था। इन जा वधीक नाज़रीन, लाड़काणो मामा खे ख़बर ॾियूं सैप्को जे प्राइवेट मुलाज़िम मुबैना तौर रिश्वत न मिलण तां 11,000 वोल्टेज वारी तार कटे छॾी आहे। वीडियो जेका वायरल थी आहे उन वीडियो में ॾिसी सघिजे थो त सैप्को जो प्राइवेट मुलाज़िम 11,000 वोल्टेज जी तार कटे पियो। लाड़काणो मामा खे ॿुधाइनि पिया सैप्को जे प्राइवेट मुलाज़िम मुबैना तौर रिश्वत न मिलण तां 11,000 वोल्टेज वारी तार कटे छॾी आहे। बिजली जी 11,000 वोल्टेज वारी तार कटजण सबबि केतिरनि इलाइक़नि जी बिजली बंदि थी वई आहे। इन हवाले सां हिकु वीडियो बि वायरल थी आहे। शहरियुनि पारां इल्ज़ाम लॻायो पियो वञे त सैप्को जो प्राइवेट